हिक ॿी अहम ख़बर खां वांखे आगाह कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत में इजलास थियो आहे। ओवर बिलिंग ऐं बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई ते अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर गुज़िरियल दौरे दौरान ॾिनल हिदायतुनि ते अॻभराई जो जाइज़ो वरितो। FIA लाहौर जे डायरेक्टर सरफराज़ वफ़ाक़ी घरू वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी हुई। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां ओवर बिलिंग ऐं बिजली चोरी रोकण लाइ क्रैकडाउन तेज़ करण जो हुकुम ॾिनो। ओवर बिलिंग सां शहरियुनि ते बार विझंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई जारी रखी वञे। मोहसिन नक़वी जो अहिड़ो चवणु आहे ओवर बिलिंग ते ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी जारी रहंदी। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। डिस्कोज़ी नाअहली ऐं ग़फ़लत जी सज़ा शहरियुनि खे ॾियणु क़बूल जोगी नाहे। बिजली वाहिपेदारनि खे ओवर बिलिंग में रिलीफ ॾियणु तरजीह आहे। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत में इजलास थियो आहे, जंहिंमें ओवर बिलिंग ऐं बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई ते अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर गुज़िरियल दौरे दौरान ॾिनल हिदायतुनि ते अॻभराई जो जाइज़ो वरितो आहे। FIA लाहौर जे डायरेक्टर सरफराज़ वर्क वफ़ाक़ी घरू वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां ओवर बिलिंग ऐं बिजली चोरी रोकण लाइ क्रैकडाउन तेज़ करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ओवर बिलिंग सां शहरियुनि ते बार विझंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई जारी रखी वञे। मोहसिन नक़वी जो चवणु आहे।